केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक ॿियों हिस्सो पहिरियों मेटल्स आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ीर चन्ना अव्हांखे सिंधल आहिनि स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि मेटल्स धातु एंड इलेक्ट्रो पॉजिटिव कैरेक्टर केटायन फॉर्मेशन धातुनि जो इलेक्ट्रॉन ॾियण वारी ख़ासियत जंहिंमें उहो केटायन ठाहींदा आहिनि मेटल धातु द एलिमेंट विच readily loses electron and easily form cation is termed as metal. हिकु अहिड़ो अंसर जेको सुत थी पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाए ऐं केटायन वाधू आयन वारी पंहिंजी आयन ठाहे वाधू चार्ज वारी आयन ठाहे त असां हुनखे धातु चवंदा आहियूं. A metal structure consists of metal ions joined by metallic bonds. धातुअ जी जेका बनावट आहे उन जे अंदरि मेटलिक बॉन्ड्स जे ज़रिए मेटल आयन्स वाधू आयन्स पाण में ॻंढियल हूंदियूं आहिनि. All B group elements are metals and known as transition metals. ही जेको B ग्रुप वारा ही जेके सभु धातु आहिनि इहे जेके अंसर आहिनि इन्हनि खे असां ट्रांजिशन मेटल्स चवंदा आहियूं. Some elements of A group are also metals. कुझु जेके A ग्रुप आहिनि हिकु A ॿियों A टियों A चोथों A पंजों A छहों A सतों A अठों A इन्हनि जा बि कुझु अंसर जेके उहे धातु आहिनि. मिसाल जे तौर ते ही जेको आहे हेठि हिन खे छॾे करे लिथियम सोडियम वेंदे तव्हांजे फ्रांशियम ताईं वरी बेरिलियम खां वरी हेठि तव्हांजे रेडियम ताईं वरी एल्यूमिनियम खां हेठि ही जेको निशान ॾिनल आहे इन खां हेॾा वारा सभु सवाइ हाइड्रोजन जे उहे धातु आहिनि. ही ट्रांजिशन मेटल्स आहिनि. ही वरी representative metals आहिनि. Elements of group 1A are called alkali metals. पहिरियों A ग्रुप वारा जेके अंसर आहिनि उन्हनि खे चवंदा आहियूं असां अल्कली धातु. ॿियों A वारा जेके अंसर आहिनि इहे बि धातु आहिनि इन्हनि खे असां चवंदा आहियूं अल्कलाइन अर्थ मेटल्स. Metals of A group family are shown in table 8.2. A ग्रुप फैमिली जा जेके बि धातु आहिनि उहे असां हिन टेबल 8.2 में ॾेखारियल आहिनि. 1A जो सॼो ग्रुप धातुनि जो आहे. 2A जो बि सॼो धातुनि जो आहे. 3A जो एल्यूमिनियम गैलियम इंडियम ऐं असांजो टाइटेनियम ताईं आहे. वरी हिन में 3 लीड आहे. चोथे A में 5 में बिस्मथ आहे. बाक़ी ॿिया B ग्रुप वारा जेके अंसर आहिनि उहे तमामु घणा आहिनि. हे सिर्फ़ु A ग्रुप वारा अंसर आहिनि जेके धातु आहिनि. B ग्रुप जेके अंसर आहिनि उहे सभु धातु आहिनि जिन खे ट्रांजिशन मेटल सॾिबो आहे. छा तव्हांखे ख़बर आहे त बेरिलियम इज़ लाइट स्ट्रॉन्ग एंड हाईली टॉक्सिक मेटल. इट्स स्मॉल ग्रेन ऑफ 0.25 मिलीग्राम कैन किल अ रैट. तव्हांखे इहा ख़बर आहे त बेरिलियम जेको आहे उहो हल्को मज़बूत ऐं तमामु ज़हरीलो धातु थींदो आहे. इन जो सिर्फ़ु 0.25 जो दाणो हुजे जेकॾहिं तव्हां कुए खे खारायो त उहो मरी वेंदो. मोस्ट अबंडेंट मेटल इज़ एल्यूमिनियम. घणे में घणो जेको मिलंदड़ धातु आहे उहो एल्यूमिनियम आहे. मोस्ट यूज़ेबल मेटल इज़ आयरन. घणे में घणो इंसान जेको इस्तेमालु कंदो आहे धातु उहो लोह आहे. ऐं घणे में घणो जेको रिएक्टिव धातु आहे उहो सीज़ियम आहे. जेको हल्के में हल्को धातु आहे वज़न में उहो लिथियम आहे. ऐं जेको ॻोरे में ॻोरो मेटल आहे उहो ओस्मियम आहे. मोस्ट मेलेबल डक्टाइल मेटल्स आर गोल्ड एंड सिल्वर. घणो जिन खे जेके मुड़ंदड़ हुजनि शीटुनि में तारुनि में तब्दील थी सघंदड़ जेके धातु आहिनि तमामु घणी हद ताईं उन में सिल्वर ऐं गोल्ड सोन अची वञनि था. इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर केटायन फॉर्मेशन यानी इलेक्ट्रॉन ॾियण वारी ख़ासियत. मेटल्स आर हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव. धातु जेके आहिनि उहे तमामु घणा इलेक्ट्रोपॉजिटिव हूंदा आहिनि यानी इलेक्ट्रॉन ॾियण जी सलाहियत रखंदा आहिनि. Due to this property, they easily lose their valence shell electrons. इन ख़ासियत जे करे उहो पंहिंजे आख़िरी शेल वारा इलेक्ट्रॉन आसानी सां ॾेई छॾींदा आहिनि या विझाए छॾींदा आहिनि. When an atom or molecule loses electron, then it changes into positively charged ion known as cation. जॾहिं को एटम या मॉलिक्यूल पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाईंदो आहे त उहो पॉजिटिव वारी चार्ज आयन में या केटायन में तब्दील थी वेंदो आहे. एल्यूमिनियम आहे उन पंहिंजा 3 इलेक्ट्रॉन विञाया आहिनि ॿाहिरीं शेल मां त एल्यूमिनियम ते ओतिरी वाधू जी चार्ज अची वई आहे. एल्यूमिनियम 3 पॉजिटिव यानी 3 इलेक्ट्रॉन हिन विञाया आहिनि. हिन खे था चऊं असां केटायन फॉर्मेशन. इलेक्ट्रॉन कीअं थो विञाए केतिरी सघंदसि उनखे चइबो आहे इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर. कंहिं धातुअ जो इहो इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर वधीक हूंदो आहे ऐं कंहिं धातुअ जो इहो वरी घटि हूंदो आहे. Electropositive character of metals increases down the group with increasing atomic size.
इलेक्ट्रोपॉजिटिव जेको कैरेक्टर आहे उहो धातुनि जो ग्रुप में हेठि हलण सां वधंदो वेंदो आहे, छो त हुननि जी एटॉमिक साइज़ वधंदी वेंदी आहे। एटॉमिक साइज़ वधण जे करे छा थींदो, ॿाहिरियों शेल जेको आहे उहो मर्कज़ खां परे थी वेंदो आहे, इन जे करे उतां आसानी सां इलेक्ट्रॉन लूज़ थी वेंदो आहे। अल्कली मेटल्स हैव लार्ज एटॉमिक साइज़ एंड लो आयोनाइजेशन पोटेंशियल वैल्यूज़। इन जे करे ई अल्कली मेटल्स खे तमामु जेके वॾो एटॉमिक साइज़ हूंदो आहे ऐं उन जे करे उन्हनि जी आयोनाइजेशन पोटेंशियल वैल्यूज़ जेके हूंदा आहिनि उहे तमामु घटि हूंदा आहिनि, यानी उन्हनि खां इलेक्ट्रॉन खसण लाइ जेका एनर्जी कमु ईंदी उहा तमामु थोरी कमु ईंदी आहे, छो त उन्हनि जी एटॉमिक साइज़ वॾी हूंदी आहे, उन खां इलेक्ट्रॉन आसानी सां खसे सघिजे थो। द न्यूक्लियस फोर्स ऑन वैलेंस शेल इज़ वेरी वीक। उन्हनि जे मर्कज़ जो ज़ोर आख़िरी शेल ते तमामु कमज़ोर हूंदो आहे, सो दे कैन लूज़ देयर वैलेंस इलेक्ट्रॉन ईज़िली। तंहिंजे करे उहे पंहिंजो आख़िरी जेके इलेक्ट्रॉन अथनि उहे आसानी सां सवलाईअ सां विञाए सघंदा आहिनि। हैंस दे आर हाईली रिएक्टिव। इन जे करे इहे धातु अल्कली मेटल्स पहिरें ग्रुप वारा हाईली रिएक्टिव हूंदा आहिनि, हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव हूंदा आहिनि ऐं पावरफुल रिड्यूसिंग एजेंट्स हूंदा आहिनि, ऐं उहे छा कंदा आहिनि त ॿियनि खे तकिड़ो रिड्यूस कराईंदा आहिनि, छो त पंहिंजो इलेक्ट्रॉन जो उन्हनि खे ॾींदा त उन्हनि खां गेन ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदा आहिनि एंड कैन नॉट एग्ज़िट फ्री इन नेचर। ऐं इन जे करे उहो वरी फितरत में आज़ादु हालत में तव्हांखे मिली बि नथा सघनि, कंहिं न कंहिं ॿी शइ सां उन्हनि जो बांड ठहियलु हूंदो, कंहिं न कंहिंखे हिननि खे रिड्यूस कयो हूंदो, उन सां इहे अटैच थियल हूंदा, कंबाइंड हालत में असांखे मिलंदा आहिनि। द वैलेंस शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ अल्कली मेटल्स इज़ NS1। अल्कली मेटल्स जी जेका वैलेंस शेल वारी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे उहा NS1 या NS2 इन ते ख़तमु थींदी आहे। मिसाल जे तौर ते N माना नंबर ऐं S जेको आहे उहो तव्हांजो वञी करे बीहंदो उनजो सब शेल। हिननि जो अल्कली मेटल्स जो आख़िरी शेल जेको आहे उहो सब शेल S में ख़तमु थींदो आहे। मिसाल जे तौर ते असांजो लिथियम आहे त उन जा 2 इलेक्ट्रॉन हिकिड़ो टियों थींदुसि त उहो 2s1 में अची करे ख़तमु थींदो। अल्कली अर्थ मेटल लूज़ 1 इलेक्ट्रॉन एंड फॉर्म मोनोवेलेंट कैटायन। जेके अल्कली अर्थ मेटल्स आहिनि पहिरें ग्रुप वारा उहे पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञाईंदा आहिनि, छो त पहिरें ग्रुप में आहिनि त वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदो न, हिकु उहो विञाईंदा ऐं मोनोवेलेंट कैटायन ठाहींदा। मोनो माना हिकु, कैटायन वेलेंट कैटायन यानी हिकिड़ी चार्ज वारी कैटायन, वाधू कैटायन। लिथियम हिकु इलेक्ट्रॉन विञायो, मोनोवेलेंट कैटायन आहे, हिकु वैलेंसी वारी कैटायन ठाही अथई। सोडियम ॾिसो त हिन जे मथां बि हिकु वाधू जी चार्ज आहे, रुबिडियम जे मथां, सीज़ियम जे मथां बि हिकिड़ी आहे। द वैलेंस शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ अल्कलीन अर्थ मेटल्स इज़ NS2। ऐं वरी जेको अल्कली मेटल्स जे भरिसां वारो ग्रुप हूंदो आहे ॿियो अल्कलाइन अर्थ मेटल्स जो, उन्हनि जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन NS2 ते ख़तमु थींदी आहे, यानी उन्हनि जो आख़िरी जेके इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे 2 अची करे सब शेल S खे फिल कंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे त अल्कली ऐं अल्कलाइन अर्थ मेटल्स जेके आहिनि उन्हनि खे असां उन्हनि जे फ्लेम टेस्ट बाहि जे शोले वारे तजुर्बे ज़रिए सुञाणींदा आहियूं। मिसाल जे तौर ते लिथियम जेको आहे उहो तव्हांखे ब्राइट रेड क़िस्म जो जेको आहे न बाहि ॾींदो आहे। सोडियम जेको आहे उनजो वरी गोल्डन येलो क़िस्म जो शोलो ॿरंदो आहे। पोटेशियम जो वायलेट रंग जो ॿरंदो आहे। रुबीडियम जो डार्क रेड क़िस्म जो ॿरंदो आहे। सीज़ियम जो ब्राइट ब्लू। बेरिलियम जो वरी अछो गोलो हूंदो आहे। मैग्नीशियम जो वरी रोशन अछो हूंदो आहे, ब्राइट वाइट हूंदो आहे। कैल्शियम जो ब्रिक रेड, स्ट्रोनशियम जो क्रिम्सन रेड ऐं बेरियम जो वरी साओ बाहि जो शोलो साओ ॿरंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे टेस्ट करणु चाहियो था इन लेक्चर खां पोइ त तव्हां हिननि सवालनि जा जवाब ॾेई ॾिसो। पहिरियों सवाल आहे विच मेटल इज़ फाउंड इन लिक्विड स्टेट। कहिड़ो धातु आहे जेको असांखे पाणियाठ वारी हालत में मिलंदो आहे। आइडेंटिफाई द अल्कलाइन अर्थ मेटल्स फ्रॉम द फॉलोइंग एलिमेंट्स। ही असांखे आंसर ॾिनल आहिनि, इन्हनि मां तव्हां अल्कलाइन अर्थ मेटल्स खे ॻोल्हे ॾेखारियो, उहे अलॻि लिखो। राइट फ्यू प्रॉपर्टीज़ ऑफ मेटल्स। धातुनि जूं कुझु ख़ासियतूं लिखो। राइट सम प्रॉपर्टीज़ ऑफ नॉन मेटल्स। गैर धातुनि जूं कुझु ख़ासियतूं लिखो। जेकॾहिं तव्हां इहो रफ हिकिड़ो पेपर खणी करे इन लेक्चर खे सवाल नोट करे लेक्चर खे वराए ॿुधी लिखो था तॾहिं बि हिन मां तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।